जन निस्बत जोड़ी तंजा जहान मोचारा जन निस्बत जोड़ी तंजे मथा सोना कुबा ठया पिया हन जन निस्बत जोड़ी तंते कुरान जिक्र जी लोली लगी पई आ ऐ जन निस्बत के टोड़ियो तंजे कब्र जे मथा कुत्ता भकुन था मुटन पिया खुदा जो कसम आ जे मुसलमान गैरत थी ईमान थी त मुझे महबूब जी गैरत धार जा असा जी न कहीं ठगी चोराई आ न बनी ते कब्जो कयो आ न पानी असा जो कहीं लोढ़ियो आ न असा जो को कर्ज खाइयो आ न असा जो प्लाट कहीं फबायो आ असा जी दुश्मनी आ तनी साए रोजे वारे साईं जे सदके आ जो मुझे महबूब जी गिलाऊं कंदा हन चवंदा न असा जहड़ो आ खाइंदो आ हु भी बशर हो असा भी बशर हो उनके भी बहत हा असा के भी बहत हन हु भी आदम जी औलाद आ असा भी आदम जी औलाद हूं उनके भी अबो अम्मा है असा के भी अबो अम्मा है असा चवंदा हूं तवा अंधा हो तवा के निस्बत जी खबर ही काने का बराबर बराबर तू ज़ाहिरी अखन सा डिठो आ पर जे सिद्दीक जे अखन सा दिसी आ महबूब फरमान था या अबा बकर लम यारफनी हकीकती गैर रब्बी ओ मुझा प्यारा सिद्दीक मां मोहम्मद जे हकीकत के मुझे रब खां सवा बे के सुञातो ही कोने को ए गुजड़े भेद अहमद दी कहीं कूकल न पई अजो तंग चौ सुभान अल्लाह ए गुजड़े भेद अहमद दी कहीं कूकल न पई अजो तई गुजड़े भेद अहमद दी कहीं कूकल न पई अजो तई ही अंधो था छो त मुंझड़ो आ तो जड़ो छामिया महबूब जी ज़ात बाबरकात चवी तो तब आदम जी औलाद आ मां आदम जी औलाद हाओ मञा थो पर मां हिकड़ी गाल तो खां पुछां अदा असा इंसान छामो ठाया आऊं चो मिट्टी मां ॾाढे जो छामो ठाया हो जोर सां चो महबूबन करीमन जे ज़ाहिरी जिस्म मुबारक के बि अल्लाह पाक मिट्टी मुबारक मां पैदा कयो हेॾे निहार तकड़ न कजा वजू न भंजा पांजो बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइन था जहर जखरो जस खरो ब्या मिड़े ई मल अड़े मिट्टी तह मुरसल हुई असला एतरी तू छा मां ठायो आ चओ चओ छा मां ठायो आ हबीबन जे जिस्म तरके भी वला ज़ाहिरी तरह के मिनट ला थो मन खणी महबूबन करीमन जे जिस्म तरके अल्लाह ताला मिट्टी में पैदा फरमाया कुरान बुध रब चोंदो आ मिनहा खलकनाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा मां तवा के जमीन मां मिट्टी मां पैदा कयो आ जाथो तवा जो कंबीर खयो आ वरी उते ही तवा जी कब्र ठंदी वरी उन्ही कब्र मां तवा के क़यामत जे ॾियारे उथारींदुसि ओ बाडर जा मुसलमान जेकॾहिं तू मिट्टी मां आहे त तुंहिंजी मिट्टी बाडर मां खई हूंदी बगीअ मां खई हूंदी मुंहे मां खई हूंदी डोकरीअ मां खई हूंदी लाड़काणे मां खई वई हूंदी नसीराबाद मां या दादूअ मां खई वई हूंदी ओदा या कंधकोट मां या जेकमाबाद मां पर सॼे जहान खे पका त मुंहिंजे महबूब करीम जे जिस्म पाक जी मिट्टी मदीने मां खई काथो खई वई ॾाढे जो किथो खई वई खुदा जो कसम आ सॼे रूह ज़मान जी जहान जी मिट्टी मदीने जी मिट्टी ता कुर्बान गुबारुल मदीनत शिफाउ मिन कुल दाए अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी या हदीस पाक जज्बुल कुलूब में रिवायत कया चवे थो त मदीने पाक जी जेका दज़्ज़ा मदीने शरीफ जी का गुबारा उहा जेकॾहिं पाणीअ में पिसाए कंहिं बीमार खे पीआरो त हर मर्ज़ जे लाइ दवा है अगते हल और मुझा दोस्तों जै जाए ते मुझो हबीब सल्लल्लाहु उनके चेबो आ रोज़ो छा चेबो आ ॾाढो छा चेबो आ रोज़े रसूल छा चेबो आ महबूब जो रोज़ो मुझा दोस्त सारे जहान जा रोज़ा हिकड़े पासे मुझे महबूब जे रोज़े जी छांव हिकड़े पासे
रब करीम जो कसम अञा अंदर रोज़े पाक में वन, अंदर रोज़े पाक जे अंदर मुझे महबूब पाक जी जाया, पर मुझो महबूब अज भी आरामिया अल्लाह जो नबी हयातुन नबिया माज़म्महू आज़ाअहुल करीम फहुवल बुक़अतु आज़म व अशरफु मिनल काबत हत्तल अर्शल मनीफा। सारे जहान जे आलमन जो फैसलो आ त जह जाए ते मुझो हबीब सुतो आराम करे रहो आ, उहा मिट्टी जेका हबीब जे पासन जिस्म के लगी आ, रब जो कसम उहा मिट्टी पाक काबे खां त अफजल आ, पर अर्शे मुअल्ला का भी चो, अर्शे मुअल्ला का भी जोर सा चो, अर्शे मुअल्ला का भी। पो तू तो चे मिट्टी में ठे हुआ, अरे वह मिट्टी थे समझी तो आहे छा, वह केड़ी मिट्टी आ, खुदा पाक जो कसम आ जे तू मिट्टी तो चवी तो वह मिट्टी भी खुदा जो कसम आ, खुदा जे काबे खां त अफजल आ, पर खुदा जे अर्श खां भी अफजल आ। पो जेका अर्श खां अफजल हुजे ऐं बी हुजे कलर वारी मिट्टी नसीराबाद जी, मुखे सच बुधाए कजड़ियूं थींदियूं, ॾाढे ॻाल्हि कजड़ियूं थींदियूं। ऐं तो वारो मिट्टी जो पिनोड़ो अलाए केड़े पानी में मलाइकन गोयो, अवां सुनन जो त खणी दादू वारे पानी में गोयो हूंदऊं, पर माखे पक्का तने वहाबिन जो जेको मिट्टी जो पिनोड़ो आहे सो गॾ जे मुट में गोया हूंदऊं। अरे तो वारे मिट्टी जे पानी के किन्ने पानी में ठाहे तोखे ठायूं, खुदा जो कसम आ महबूब जी ज़ात बाबरकात फरमाइन था, मुझे रूह अतहर के जरी जिस्मानी सूरत पे दिनी वही, उन टाइम ते आका पाण तो फरमाए तो मुझे जेका मिट्टी नूर मिट्टी हुई, उन नूरानी मिट्टी मुबारक के अल्लाह तबारक व तआला तस्नीम जे पानी असां गोयो, उहो पानी जो को जन्नत जे आला पाणन खां भी अफजल पानी। और मुझे महबूब जी ज़ात कुर्बान वञा, अरे तू महबूब जड़ो किया तोखे पघर ईंदो आ त बदबू थींदी आ, मुझे आका जे ला जैसे रसा साजन हलियो से सैर सब सुरहा थिया, मां भया मण मुश्क जा ऐं अतुर हारींदो वयो। मुझो महबूब मदीने पाक मां जह जाए ता लॻंदा हफ़्तन जा हफ़्ता गुज़री वेंदा, खुशबू कान वेंदी। मुस्लिम शरीफ जी रिवायत आ, सही बुखारी खां पोइ बे नंबर ते जेको सचो सही किताब आ, मता तव्हां के जो रुगो किस्सा तो बुधा बुध हदीस रसूलुल्लाह जी। महबूब जी खिदमत में हिकड़ी माई आई, केरा बा चओ माई, केर आई, सहाबियाणी आई, या रसूल अल्लाह, चओ या रसूल अल्लाह, काल मुझी न्याणी बालिग थी वई आ, हाणे मुखे ज़मीन जा ये महसूस तो थे टांडन ते वेठी आया, अल्लाह जे हबीब जो कुमा त न्याणी बालिग थे जल्दी उथारियो, मां पाण बुधो आ नबी सही तो जे ज़बान खां अली सही के तवा पे चयो तो प्यारा अली ट्रे कम जल्दी कजा, नमाज जो वक्त अचे त जल्दी पढ़ जा, देर न कजा, जनाजो तैयार थी वने त जनाजो जल्दी पढ़ी दफन कराए जा, जेकॾहिं व्याह तुंहिंजे घर में न्याणी तुंहिंजे घर में जवान थी वने एक रात थे त बी रात न विझ जा, या रसूल अल्लाह मुझी न्याणी नौजवान थी वई आ, न्याणीअ खे परणाइणो आ, मिस्कीन आहियां, ॾोकड़ कोने, छा ॾियां, तंहिंजे करे साईं जन वटि तोहफ़ा ईंदा आहिनि, या त खुशबू ॾियो त शादी जी रात न्याणीअ खे मखियां, या वरी पैसा ॾियो त बाज़ार मां ख़रीद करे अचां। मुस्लिम शरीफ जी हदीस पाक में ईंदो आ, आका नामदार फरमाइनि था, शीशी खणी आ त मां मोहम्मद करीम तोखे खुशबू ॾियां। माई चयो त को हबीब वटि अंबर हूंदो, मुश्क हूंदो, को ज़ाफ़रान हूंदो, माई वही शीशड़ी खणी आई, मुझे आका जे हथन में नहीं, रहमत वारे नबी पांजे पेशानी मुबारक ते हथ हणी, पघर आयल हो, ये पघर जा बटे कतरा उन में विझी पान शीशी जो मुंह बंद करे पान फरमाते हिन पंहिंजा हिकड़ो फुड़ो शादी जी रात न्याणी कहण जा, खुदा जो कसम आ, अल्लाह शाहिद आ, कुरान खणी आ त मां मथे ते रखी तोखे ॿुधायां, शादी जी रात थी, उन औरत पंहिंजे न्याणीअ खे मखी, हिकु ॾींहुं न ॿ ॾींहं न साल न, उहा न्याणी 90 साल जहिड़ी ही खुशबू जिस्म मां कान वई। घणा साल, ॾाढे ॻाल्हा,
अन्या सुन्नी तकड़ न कर अन्या बुद्धो ईमान ताज़ो थींदी दिल ठरंदई सड़ंदे न ठरंदे ठरे थो ना हाँ ठर बुद्ध खुदा जो कसम आ रुगो उन औरत जा 90 साल कोन गुजरिया पर उन न्याणी औरत मां जेको बच्चो धी पुट पैदा थे तंहिं में खुशबू हाँ सही जेको जमे तंहिं में खुशबू जेको जमे तंहिं में खुशबू चइबो आहे न बा फलाणे जो घर कहिड़ी बिल्डिंग ते फलाणी बिल्डिंग फलाणो घर से दोस्त मोहम्मद मंज़िल राशिदी मंज़िल फलाणी मंज़िल बा चइबो आहे न बिल्डिंगूं महलातूं ठाहियला हूंदो न उहो ख़ानदान जंहिं घर में रहंदो हो उन जाइ जो ई नालो रखिजो बैतुल मुतय्यबीन खुशबू वारनि जो घर वो घर ही मदीने में मशहूर थियो अब कंहिंजो घर कहिड़े पाड़े में वेठो आहे यार खुशबू वारनि जे पाड़े में वेठो आहे वाह मुंहिंजा महबूब राज रंग में छॾई अड़े मुल्ला तुंहिंजे बगल में दूध जी धपा तुंहिंजे पघर में बदबू थी अचे पई कुर्बान मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात जंहिंखे महबूब करीम जे खुशबू जो ज़रड़ो मिलियो क़यामत ताईं खुशबू अची वई ओ सुन्नी तो वटि बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे मुहब्बत जी खुशबू आहे अथी या नथी हाँ भी चंदा नबी तवांजो हाज़िर नाज़िर असां चवंदा हा आहे कि भला खुशबू असांखे कान थी अचे हाज़िर नाज़िर हूंदो त खुशबू हूंदी न असांखे त अचे कान थी मां वरी चवंदा त खुशबू ईंदी आहे नक खे खुदा तव्हांजो नक खसे छॾियो आहे किथां ईंदव अबा खुशबू नक खे ईंदी आहे पेर खे ॾाढे ॻाल्हि छाखे ईंदी आहे खुदा हिननि जो नक छॾियो आहे वठे नक अथनि कोन कोई रुगो खाली चमड़े वारो नक आहे त कहिड़े कम जो थियो नक उहो दार जंहिंसां खुशबू अवेस करणी खे पे आई हाय आहे न सलाद मुंहिंजे साईं ते ॾाढे 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 सलाद सभु कंहिं सरदार सुञातो थे बस क्या तकड़ कड़ी लगी थी हेड़ा हेड़ा न वेहारियो घर में त तव्हांजो जलसो थियो मां ॻाल्हायां पियो विच ते सोणा ईअं कबो आहे पोइ हुनखे मोटाए ॾे मां तकीर पूरी खां पोइ 50 चिठियूं ॾे सभु कंहिं सरदारो सुञातो थे चओ सुभान अल्लाह सभु कंहिं सरदारो सुञातो थे सभु कंहिं सरदार थकाओ वण थकाओ चओ सभु कंहिं सरदारो सुञातो थे सभु कंहिं सरदारो सुञातो थे अवेस करनी मुल्क यमल में यार जो पार सुञातो थे सभु कंहिं सरदारो सुञातो थे सभु कंहिं खुशबू जनखे आई रब जो कसम काथे कर्ण विलायता काथे मदीनो तय्यबा है काथे मदीनो शरीफा काथे बगदाद शरीफा काथे मदीनो शरीफा काथे अजमेर शरीफा काथे मदीनो शरीफा काथे सेवण शरीफा खुदा पाक जो कसम जाते मुझे महबूब जे इश्क मोहब्बत वारा वेठान अज भी खुशबू अचे पई अचे थी कान थी अचे अज भी तू वन ओड़े पाड़े चौथो वनी पांजे पाड़े में मशहूरी शरीफ हलियो वनो मां तोखे परे दस कहिड़ो जा अज भी रोज़े शरीफ में वींदे त अल्लाह जे कामिल अकमल वली जे रोज़े शरीफ ते उहा खुशबू जा उहो मज़ो थो अचे जो मुंहिंजा दोस्त असां त ईअं वेंदा महसूस कयो साईं ॼण हाणे वेठो आहे पाण ख़ैर जो असांजा उस्ताद साईं दरगाह शरीफ जा पेशमाम हजरत मौलाना मोहम्मद साले से रहमतुल्लाह अलैह जन मुखे पढ़ायो पीर साईं पागारे जे दरगाह जा खतीब हा चवंदा हा अब्बा साईं मशहूरन वारन जे विलायत में जे शक आ त माखे ईमान में शक आ मुखे पक्का त हे अल्लाह जो वली आ एकड़ा मानू चौंदा दा थी सके तो वली हुजे या न हुजे पर साईं कसम खणी चौंदा हा त मुखे पंहिंजे ईमान में जी पक्का थी मशहूर शरीफ वारन बुजुर्गन जे ईमान में ऐं विलायत में पक्का मुजादा बि का भी पावर कोन हो पावर हो तो मोहम्मद करीम जे निस्बत वारो अब हाओ या न केड़ो पावर हो चो निस्बत वारो हो या निस्बत रोज़े धणी जे वसीले सा पीरान पीर जे वसीले सा अल्लाह पाक जल जलालु अमन वालो अब्दुल कादिर आखरीन जे वसीले सा गौसल आजम जीलानी जे वसीले सा अली मुर्तजा जे वसीले सा वनी सिधी मोहम्मद करीम ताईं पहुती हुई
कड़ो कड़े सां ॻंढियल अबा हुयो या न हुयो या निस्बत जो ताल्लुक जुड़ियल हो पो जंहिंजो निस्बत जो ताल्लुक जुड़ियल हूंदो आहे उनखे गैरत बि हूंदी आहे उनखे मुहब्बत बि हूंदी आहे मां रुगो ॾस तोखे थो ॾियां त ख़ुदा करे बॉर्डर जा मुस्लमान तो में गैरत पैदा थी पवे हाल पूरो आहे सभु कंहिंसां भाकुर जाथे ॻाढ़ो ॿोड़ ॾिसंदो ठकियो थिए चायूं पिया पीअंदो वदा हा हो बि वीचारा क़ुरान था पढ़नि पिया अफ़सोस मुसलमान क़यामत में कहिड़ो कंधु खणंदे महबूब जी ज़ात जन ॾोरा पो ॾींदी त तूं मुंहिंजे दुश्मननि सां वेठो हूंदे कहिड़ो ॾोरा पो मुंहिंजा अदा सही सघंदे असांजे नवाब शाह जो हज़रत मौलाना मोहम्मद हाशिम नवाब शाही अंसारी रहमतुल्लाह अलैह हिन गुनहगार अखियुनि दरवेश जी ज़ियारत कई उहो पाण ॻाल्हि कंदो हो चई अदा मां व अम्मा बिनिअमत रब्बिक फहदिस मां वॾो बुज़ुर्ग कोन आहियां पर मिड़ई मदीने वारे साईं जो करम आहे उन्ही जे सदके थो ॻाल्हि कयां त मूंखे रोज़ानो रसूलुल्लाह जो दीदार थींदो हिकिड़े ॾिहाड़े नवाब शाह में गुलामुल्लाह वहाबी पिंडी वारो जेको मरण खां पोइ सूअर जी शकिल थी वई हुअसि मोह शकिल तब्दील थी वई धक्के बंद करे पूरे शरीर उस कंहिंखे ॾेखारियो ई कोन दोस्तो अज़ीज़ो उन्ही गुलाम खान जी तक़ीर हुजे मौलाना मोहम्मद हाशिम सही फरमाइनि पिया त माखे ॿुधायूंसीं गुलाम खान आयो आहे दिलि में शौक़ थियो त वहाबिन जो वॾो मशहूर नाले वारो मौलवी आहे तक़ीर त ॿुधांसि छा थो चवे पर उन्ही जलसे में कोन वियुसि हली पंहिंजे हुजरे जे मथां जाथे वेठो हुउसि मस्जिद में मथां कुर्सी रखी बांगे के चम त मांखे कुर्सी रखी ॾियो रखी नी मां उते कुर्सी ते वेही हिन जो लाउड ते परे खां आवाज़ ॿुधो त छा थो चवे हज़रत मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त 10 मिंट भी वॾा आहिनि 10 मिंट भी मां तकरीर न ॿुधी सघुसि अहिड़ी बेअदबी कई महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में साइन जे शान में एड़ी बेअदबी कई जो मां सही न सघुसि तौबा 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 करे मां लही आयुसि सारी रात मुंहिंजी निंड फिटी वई त मां न बेहयाव जी तक़ीर छो ॿुधी ख़ैर ॿी रात थी सुतुसि दीदार कोन थियो टी रात थी सुतुसि दीदार कोन थियो चौथी रात थी सुतुसि दीदार कोन थियो जीअं रातियूं लंघंदियूं वञनि तीअं फिराक वधंदो वञे रोज़ानो दीदार थियण वारे खे परेशानी वरायो आहे रोई 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 हिकिड़ी रात गिचीअ में ॻारो विझी मदीने वारे साईं खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह जे ख़ता थी आहे त माफ़ी मिले बानीअ जे ॿार त नज़र न हटायो आख़िरकार काफ़ी रातुनि खां बाद में किस्मत जागी आ नंद सुतो पियो आहियां हबीबन करीमन जो दीदार थियो आहे ॾिसां पियो त पाण करीम तशरीफ़ वठी आया आहिनि पर मूंखे पुठी ॾियो बीठा आहिनि मूंॾे वाझाइनि कोन था महबूब जे साम्हूं सुहिणो हसन ऐं सुहिणो हुसैन ॿई गुल मोहम्मद करीम जा बीठा आहिनि पंहिंजे महबूब सां मुखातब थी चवनि पिया नाना साईं इहो मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी थी इहो बि कॾहिं कॾहिं वहाबिन जूं तकरीरूं ॿुधंदो अथी हबीब पुठीरा बीठा फरमाइनि था इन जे करे त मां मोहम्मद कावड़ियो आहियां जमल मुझे दोस्त अज़ीज़न करीमन के अर्सो कया जमल हसनैन करीमैन के महबूबन इहो जवाब ॾिनो आ मौलाना साहब फरमाए तो मुखा दाह निकरी वई चीख निकरी वई कदमन ते किरी पिसे ॿई शहजादा पंहिंजे सुहिणे मिठे नाने खे पिया चवनि ओ नाना असां तोखे मिंथ था कयूं त ॿीहर ग़लती न कंदो हिन खे माफ़ कर महबूब फरमाइनि था ओ सोना बच्चा हसन ओ मुंहिंजा बचड़ा सोना हुसैन अॼु खां पोइ इहो ईअं न करे तव्हां जे करे माफ़ थो कयोसि तव्हां त कच्चे अक़ीदे जा आहियो तव्हां त पढ़ियल बि कोन आहियो आलिम बि कोन आहियो यकदम का ॻाल्हि ॿुधी यकदम चवंदो यार सच थो चवे हो त आलिम हो इल्म जो मालिक हो इल्म वारो ॿुधे त को ॾोह कोन्हे उहो बि मुंहिंजा दा तौबा करे लही आयो पर साइन खे मदीने में ख़बर पई त मुंहिंजे आशिक मोहब्बत वारे गुस्ताख जी तक़ीर ॿुधी आहे सच ॿुधा त सोणो नबी हाज़िर नाज़िर आहे या न आहे नबी सोने के गैब जी ख़बर पवे थी या कान थी पवे असांजे नबी खे इल्म आहे या न आहे
पो तू जेको बख हणंदो आ भाकुर पाईंदो आ गॾु वेंदो आ जलसन तकीरन ते वेंदो आ तुंहिंजो कहिड़ो हाल थींदो परे भॼन भागन खां बदबख्तन जे वेझो न वञजा निस्बत पंहिंजे मुर्शिद सां पकी रखजा वो कड़ो करे में गंढजा इंशाअल्लाह तबारक व तआला बेड़ा ही पार एकड़ो निस्बत जो वाक़ियो याद आयो आ वो बुधाया त पूरी पांजी मौजू ते मोटी अचा थका त ना आयो न दुरूद बुलंद आवाज़ मुझे हबीब दे हाने थकजी पिया हो सलात जो आवाज़ ही कोन थो अचे अब चओ तो बुधाया ना तो बस कया बुधाया निस्बत जी गाल पंजाब में एकड़ो बुजुर्ग आ काथे बा जीलानी आ चो सुभान अल्लाह उन जे गोठ जो नालो आहे गोलड़ा शरीफ चो सुभान अल्लाह उन सोहणे जो नालो आहे पीर सैयद मेहर अली जीलानी चो सुभान अल्लाह उन्हीं ख्वाजा पीर मेहर अली गोलड़वी रहमतुल्लाह अलैह जी खिदमत में पंजाब जो जिले जहलम जो हिकड़ो वडो चौधरी हो वडो जमींदार दाढ़ी कूड़ल मुछा वडियूं मटला वडो ये पंजाबन वारो तुरो वडी से पहरियाण वडी गांच पातल वडी बटन नौकरन सां गड नेट हथ में पीर साहब के जैसे मां तवा जो मुरीद थींदुस ख्वाजा मेहर अली निहारे फरमा त तू असा जो मुरीद कोन थींदे जिसी मां हेतरो पंध करे आयो आहियां मां वडो चौधरी आहियां वडो नंबरदार आहियां पांजे इलाके जो वडो जमींदार आहियां अरबपति आहियां मां मुरीद थियण आयो आहियां काका डरजा तो कोन थो पाण फरमा त मुरीद तो थींदे पर पक्को थींदे अलाए कच्चो जैसे मुरीद थींदुस त पक्को थींदुस जी पो मता सुभाणे पेर लुडनी जी परवाह ना है चे वायदो चे हली हाथ दई बैयत कई चे बस वनी गौसल आजम जो जिक्र कर ला इलाहा इल्लल्लाह जो पर गाल बुधी थी इम्तिहान ईंदे ही में पक्को रह जा चे हाँ से बिल्कुल दोस्तों अदीदो हलियो मुर्शिद के मुजादा बैयत करे बैयत वठी जिक्र वठी हलियो कोठ वनी कादरी सिलसिले जो जिक्र शुरू के बुजुर्ग कादरी ऐं चिश्ती सिलसिले में बैयत कंदो उते वनी जिक्र के शुरू कई मुंहिंजा भा बटे दिहाड़ा गुजरिया महीनो गुजरियो अल्लाह पाक जो शान आ उन चौधरी साहब के वापार में लखन रुपयन जो को घाटो पइजी वियो दिल में सोची तो मुर्शिद मुखे चयो हो तो को इम्तिहान ईंदी सो पाया शायद इम्तिहान आयो चे परवाह ना आहे मुझा दोस्तों अदीदो जो फसल करायल हो जे महीने सवा का वो कुदरती एड़ी आफत आई जो हजारों एकड़ जमीन जो सजो सारो फसल खस थियो ची वंज भणा जा बचाए तो बियो इम्तिहान आयो वरी बटे ॾियारा गुजरा रब्बुल आलमीन जो शान अड़ो थी पिया जो नौजवान शहजादो पुट हिन जो जहान छड़े उनखां बाद में रोजानो पोते जिक्र द कंदो अचे निस्बत लगी पई आ पर नुक़सान मथे नुक़सान आ कॾहिं पुट वियो कॾहिं ज़ाल बीमार आ कॾहिं घर में नुक़सान आ कॾहिं घाटो आ कॾहिं ढगा मरी आ कॾहिं माल मरी वियो कॾहिं कर्ज़ थी पिया कॾहिं पुलिस जी छिक लगी पई आ आख़िर शैतान अची हिन खे मुंहिंजा दोस्त तंग कयो त वञ भिड़ा वञी बैयत ट्रोड़ जागो था आशिक बैयत ट्रोड़ींदा आहिनि बेटा ऐसा चवंदो आशिक ज़हर पिया क वेह ॾिसो विसकन घणो करे ऐं कातिल जा हू हमेशह हेरा क लगन लव लतीफ़ चवे फना कया फेरा क पुतोड़ी चिकन चाक तब आह नसल आमसी पर ही शायद उन्हनि आशिकन मजा न हो नुक़सान जो प्या नुक़सान मथे नुक़सान मथे नुक़सान पीर मेहर अली शाह साहब हली आयो किबला दे खबर जिसे बैयत पंहिंजी वापस वठ चो जिसे बस मां सही न तो सगा हजरत पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइन था
लजपाल प्रीत नू तोड़ दे नहीं, जिदी बां फड़ दे उसनू छोड़ दे नहीं। असां बैयत न कंदा हूं, जे कंदा हूं त पोइ छॾींदा न आहियूं। चइसि मूंसां त वैला, चए पोइ तोखे छा हो, मां त कोन घुरायो पाण आए। मिनतू करण लॻो, साईं महिरबानी कयो बैयत टोड़ियो। पीर साहब ॿियो दफ़ो बि इनकार कयो आहे, टियों दफ़ो बि इनकार कयो आहे, चौथों दफ़ो बि इनकार कयो आहे। आख़िर जंहिं महिल बार बार हुन चयो त साईं बैयत टोड़ियो टोड़ियो, मूं बस कई। तमल फरमाइनि था चङो हिकिड़ो मिंट बि हथ मुंहिंजे हथ में मिलाए, पोइ तोखे मां ॾेखारियां, पोइ भली वञी बैयत टोड़। ख्वाजा मेहर अली शाह साहब हुन जो हथ वरितो आहे, हुन हथ ॾिनो आहे, पाण हथ वठी ज़रब लॻाई आहे, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ॾाढे बाबा ॾाढे ज़ोर सां, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ख्वाजा साहब जो हुन चौधरी जे हथ में हथ आ, टे दफ़ा ज़रब लगी आ, चे अखियूं पूर। हुन चौधरी खणी अखियूं पूरियूं हन। जंहिं चौथों दफ़ो चौधरी चयो आहे, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। अखियूं बंद पयूं आहिनि, ॾिसे पियो त मुंहिंजो हथ हज़रत पीर मेहर अली जे हथ में आ। पीर मेहर अली जो हथ पीर पठान जे हथ में आ, पीर पठान जो हथ ख्वाजा सुलेमान तौसवी जे हथ में आ, ख्वाजा सुलेमान तौसवी जो हथ शमसुद्दीन सियालवी जे हथ में आ, शमसुद्दीन सियालवी जो हथ नूर मोहम्मद महारवी जे हथ में आ, नूर मोहम्मद महारवी जो हथ अब्दुल कादिर जीलानी जे हथ में आ, अब्दुल कादिर जीलानी जो हथ मोहम्मद मीर जे हथ में हथ गंढियो पियो आहे, सिलसिलो गंढियो पियो आहे। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। जमल मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हज़रत पीर मेहर अली शाह साहब हुनखे ॾेखारियो, हथ छॾे जी अखियूं खोल। अखियूं जमल हुन खोलियूं तमल चईंसि हाणे बैयत टोड़। छा फरमोसि हाणे? कदमल ते किरी पियो आहे, चवे थो साईं बच्चा वञनि, घर वञे, बनी वञे, सिर वञे, जान वञे, पर हाणे हथ कोन छॾींदुसि जो तो मुंहिंजे हथ खे रसूलुल्लाह सां मिलाए छॾियो आहे। लजपाल प्रीत नू तोड़ दे नहीं, जिदी बां फड़ दे उसनू छोड़ दे नहीं। के कामल सां हथ त गंढ न चो सुभान अल्लाह। अल्लाह वारनि जो रुगो इहो कमु हूंदो आहे, अल्लाह वारो सिफारिश कंदो आहे, अल्लाह वारो रुगो वसीलो बणिबो आहे, अल्लाह वारो रुगो कड़ो कड़े सां कढींदो आहे, अल्लाह वारो ओॾह मिलाईंदो आहे, पर मिलाईंदो उन्ही खे आहे जंहिंजे दिलि में हया हुई, गैरत हूंदी आहे। बेगैरत खां कामिल पीर भी परे थी वेंदो आहे, मुर्शिद बि उनखे छॾे ॾींदो आहे, छो त निस्बत जो हू ख़्यालु कोन कंदो आहे। मां दुआ कंदो सां, असांखे बि दुआ कर, अल्लाह तुंहिंजी मुंहिंजी निस्बत क़यामत ताईं सलामत रखे। इन्ही अदब वारी जमात में आयो, तोखे लख करोड़ मुबारकूं हुजनि, तू भाग वारो आहे, ख़ुदा जो कसम आहे। मां तो चवां पंहिंजे माइटनि खे रोज़ानो ख़त्मो ॾींदो करजो, तुंहिंजा माइट सुन्नी आहे। चओ अल्हम्दुलिल्लाह, तू उन सुन्नीअ जे घर में ॼाओ आहे। वहाबिन खे त पंहिंजे माइटनि सां वेरो आहे, चवनि था न असांजा माइट हा बिदअती बरेलवी हाल आहे, सुन्नी हाल आहे, छा हा असां थिया आहियूं मुवाहिद। पोइ मरण खां पोइ न को माइटनि खे ख़त्मो, न को दुरूद जोड़ो, 5 पूरे आया।
जनाज़े खां पोइ दुआ कोन घुरंदा, क़बर ते बि बांग कोन ॾींदा, चहल कदमी बि कोन कराईंदा, न को टीजो, न को जुमाणो, न को ख़त्मो, न को यारी, न को ॿारी, का शइ कान, बसि जहिड़ो ढगो मोल पूरे आहे वञी करे जो। अल्हम्दुलिल्लाह सुन्नी पंहिंजे माइटनि खे हर जुमे जे राति बि ख़त्मो ॾियारींदो आहे, 12 महीने बि ख़त्मो ॾियारींदो आहे, ईद में बि यादि कंदो आहे। पर सालिह बाना उहे हूंदा आहिनि 5 ई वक़्त निमाज़ पढ़ंदा आहिनि, 3 कुल पढ़ी वालदेन जे तरफ़ हज कंदा आहिनि, उमरा कंदा आहिनि। इन्ही जे करे जो हू चवंदा त असांजे माइटनि जो थोरो आहे जो असांखे भली वाट वठायूं। हा या न, माइटनि जो थोरो अथी या न? हा यार, हुननि ते वहाबिन ते माइटनि जो थोरो कोन्हे, तरी माइटनि ते कावड़ा वेठा आहिनि। अलाह सही शलतो असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाइजो, माइटनि खे यादि कंदा कयो। ख़त्मो ॾींदा हो अलाए कोन, मानीअ जो, ख़ैरात जो, फ्रूट जो, जेको पुॼे। हिकिड़े वहाबी मूंखे साईं चिठी लिखी, एॾे मुझो हाओ मुला, असांजा बाट खाईंदा भी हन, असां ख़त्मो भी ॾींदा हूं, खाईंदा भी हन, हाज़मो भी थींदो थन, ऐं उहो वाकई काकूस कंदा भी आहिनि। पर छा सबब आहे? सफ़ाई थी वेंदी आहे। उहो हीअं सफ़ाई थींदी आहे जो असां वारा खायो पियो ड्रओ कयो वेठा आहिनि। अवां महाबी माइटनि खे ख़त्मो ॾियो ई कोन, हो बुख था मरनि, ताड़ियूं वेठा आहिनि। उहो असांजो कढंदो वेंदो आहे, तव्हां वारा खाईंदा वेंदा आहिनि। अब सफाई थी वही कान थी? अंधे खां पुछ त जेको क़बर में ताम वेंदो आहे सो जन्नती हूंदो आहे या दुनिया जो? चओ जन्नती, ॾाढे चओ जन्नती। क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में काकूस हूंदा, भंगी हूंदा? जेकॾहिं अलाह ताला न जन्नत में काकूस रखे ऐं भंगी रखिया त वहाबिन खे ड्यूटी लॻाया। पर अल्लाह ताला जो तो इन्हीं बहाने बि चंडरा वरी भी जन्नत जी हवा खाईंदा, तंहिंजे करे जन्नत में काकूस हूंदो ई कोन। पोइ भला छा खाईंदो, हो काॾे वेंदो? महबूब फरमाइनि था, सोणे नबी तां कुर्बान वञा। वाह गुंबद खज़रा जा मालिक, वाह ॿिन्ही जहाननि जा सरदार, वाह अड़ियनि जा आधार, ज़र्रो ज़र्रो सेखारियो थी। मदीने वारो सही फरमाए थो, मुंहिंजा आशिक उम्मती खाईंदा, जेको वणेनि सो खाईंदा। पोइ हज़म कीअं थींदो? ख़ुशबूदार पघर थींदो, हाज़मो थी वेंदो। चओ सुभान अल्लाह। वो पघर भी बदबूदार कोन हूंदो, चओ बदबूदार कोन हूंदो, खुशबूदार हूंदो। वो एड़ो खुशबूदार हूंदो। महबूब से फरमाइन था, जन्नत जे जन्नती मुसलमान जो हिकड़े पघर जो कतरो रूह जमीन ते किरी पे त क़यामत ताईं सॼो जहान मुअत्तर थी वञे। अब जन्नती ताम में गंदगी हूंदी आहे। असां माइटनि खे जेको ख़त्मो ॾींदा आहियूं सो मानी असां खाईंदा आहियूं, तव्हां खाईंदा हो, इहे न सही। असां माइटनि छा मोकिलींदा आहियूं? चओ सवाब। छा मोकिलींदा आहियूं? चवंदा आहियूं ईसाले सवाब। छा चवंदा आहियूं? ईसाले सवाब, सवाब पहुचाइण। पोइ सवाब असां पहुचाईंदा आहियूं। अदा मूंखे ॿुधा त सवाब मां बि गंदगी थींदी आहे छा? वहाबिन जे सवाब में गंदगी हुजे त हुजे, हिननि जो सवाब फूस जहिड़ो, हिननि जो सवाब गंद जहिड़ो, हिननि जो सवाब ढूंढ जहिड़ो। मुंहिंजा दोस्तो, सुन्नीअ जो सवाब खुशबूदार हूंदो आहे। असांजे माइटनि खे जेको ख़त्मो बख़्शो वेंदो आहे, अल्हम्दुलिल्लाह उहो गंदगी वारो न हूंदो आहे। असां ताम हिते खाईंदा आहियूं, उन जो सवाब क़बर में वेंदो आहे। नबी करीम फरमाइनि था, जेको तव्हां ताम बख़्शींदा हो, उहो खाईंदा तव्हां हो, अल्लाह ताला उन जे एवज़ में जन्नती थावनि में जन्नती ताम मलाइकनि जे हथां क़बर में मोकिलींदो आहे। ऐं उन क़बर वारे खे चवंदो आहे त माइट, तुंहिंजो ही सवाब माइटनि तोॾे पुट या भाउ या अज़ीज़ मोकिलियो हो, उहो ताम दुनिया में खादियो, उन जे एवज़ मां है अल्लाह जो मलाक जन्नती ताम ॾेई थो खा। मुस्तफ़ा फरमाइनि था, खाईंदो भी आहे, हज़म भी थी वेंदो आहे।
इं हज़म थींदो आहे जे क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में हज़म थींदो। उन में न का गंदगी, न का बदबू, न को पायखानो, न को पेशाब। जन्नतीअ खे सिंघ बि कान ईंदी, ज़िंदगी खे खांगारो बि कोन थींदो, जन्नतीअ खे जूअ बि कान पवंदी। जे पघर ईंदो त ख़ुशबूदार हूंदो। छाजे करे त सॼो सारो शान आशिक़े रसूल जो आहे। जंहिंखे इश्क़े रसूल हूंदो आहे त ख़ुदा ताला उनखे इहे नेमतूं अता फ़रमाईंदो आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। तहां ते अल्लाह जा एॾा कर्म कुर्ब करोड़े कर्म वड़ वाली तहां ते असां ते कया। अञा बि तव्हां मस्जिदूं नथा आबाद को, अञा बि नमाज़ूं नथा पढ़ो। नमाज़ पढ़ंदो या न पढ़ंदो? नमाज़ी बणिजी पओ, आशिक़े रसूल बणिजी पओ, आका जे दर ते हलिया वञो। रब थो चओ सुभान अल्लज़ी असरा, सुभान अल्लज़ी असरा। चओ सुभान अल्लाह। असां चऊं सुभान त ठहे थो, पाण खे थो चओ सुभान अल्लज़ी असरा। अल्लाह पाक इन जे करे पंहिंजी ज़ात खे पाण सारायो आहे जो अॻिते जेका अल्लाह ताला ॻाल्हि थो फरमाए, अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। अल्लाह ताला तो फरमा मां पंहिंजी तारीफ़ इन जे करे थो कयां जो मां अहिड़ो सोहणे खे सैर सोहणो करायो आहे जो अहिड़ो कंहिं सैर कयो ई कोन्हे। चओ सुभान अल्लाह। मुस्तफ़ा जे सैर जहिड़ो कंहिंजो सैर आहे? महबूब जे मेराज जहिड़ो कंहिंजो मेराज आहे? चओ बान, ॾाढे चओ। कई आया मूसा अलैहिस्सलाम जहिड़ो नबी आ, चवे पियो रब अरनी अंजुरु इलैक, ओ मौला दीदार करा त मां तो ॾे वाझायां। रब पियो चवे लन तरानी, मूसा तूं ॾिसी कोन सघंदे। या इलाहुल आलमीन, भला छा कयां? अल्लाह ताला फरमा फंजुर इलल जबल इन इस्तक़र मकानहु फसौफ तरानी। हिन जबल ॾे वाझा मां पंहिंजी तजल्ली इन जे मथां फिटी थो कयां। जेकॾहिं तजल्ली खे जबल सही वियो ऐं बीही वियो, प्यारा मूसा तूं पोइ ॾिसी सघंदे, पर जे जबल न बीही सघियो, सही न सघियो त तूं बि ॾिसी कोन सघंदे। फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जअलहु दक्कम वखर्र मूसा साइक़ा। अल्लाह ताला जो क़ुरान थो फरमाए जीअं जो रब्बुल आलमीन तूर सीना जे मथां तजल्ली फिटी कई आहे, किरोड़नि हिस्सनि मां किरोड़ वो हिस्से जो ज़र्रे जो ज़र्रो अल्लाह पाक जी सिफ़ाती तजल्ली जबल ते पवंदी वई। जबल खाक थियो। अल्लाह जो प्यारो नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी ज़मीन ते पट ते किरी पियो आहे। किताबनि लिखियो आहे 40 रातियूं 40 ॾींहं बेहोश पियो हो। घणा ॾिहाड़ा? ज़ोर सां चओ। 40 ॾींहंनि खां पोइ होश में आयो। अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैह शिफा शरीफ जे शरह में लिखियो आहे। अल्लामा अली कारी वॾो मुहक़्क़िक़ आलिम, मके जो आलिम मुफ्ती थी गुज़रियो आहे। वो लिखे तो पियो त जीअं हज़रत मूसा आयत आहे न फलम्मा अफ़ाक़, मूसा अलैहिस्सलाम के इफ़ाक़ो आयो, होश में जो आयो, त लिखे तो त मूसा अलैहिस्सलाम अख पटी। हदीस में ईंदो आहे जीअं जो अख पटियईं बेहोशी खां पोइ पहिरीं नज़र मूसा अलैहिस्सलाम जी उठनि जे कतार ते पई। 200 उठ वञी रहिया हा, कतार में वञी रहिया हा। जीअं जो होश मां उथियो, अखियूं जो पटियईं त पहिरीं नज़र उठनि ते पई। उन अखियुनि मां जलाल जी तजल्ली निकिती। 200 उठ सड़ी खाक थी आहे। हाणे हेॾे वाजायो तजल्ली काथां आई? चो रब्बुल आलमीन वटां। हाणे थका हो या नथा समझो? तजल्ली काथां आई? ॾिसंदा वञो। काथे किरी? चओ जबल ते। जबल खां थी पोइ काथे आई? काथे आई? अखियुनि में, अखियुनि खां पोइ निकिती ॿाहिरि वञी उठनि ते पई। समझो था न साईं? केतिरा मरहला तय कयईं। मथां आई, जबल ते किरी, जबल खे साड़ियईं, उतां हली अखियुनि में आई, पर जबल सड़ियो, अख न सड़ी। जेको जबल खे पियो जलाए सो अख जी पिंबणी खे बि नथो जलाए। मालूम थो त अल्लाह जे नबीअ जी जबल खां बि ताक़त ॻरी आहे।
बेहोश थो बी गाला पर सड़ियो कोन अगते जमल वरी बाहर आई वरी अख मां थी निकरे त उठ के साड़े थी छड़े होडे जबल के भी साड़ी उठ के भी साड़ी विच वारो नबी सलामत पर वरी मूसा अलैहिस्सलाम ॾिसी त कोन सघियो कि मूं मौला बस गई पर हजरत अल्लामा अली कारी लिखियो आ त कान यंजुर मूसा फी लैलत ज़ुलमा उन खां बाद में तजल्ली ॾिसण खां बाद में मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात ऊंदा ही रात में जबल जे मथां जे कॾहिं 30 मैल परे किवली माकोड़ी घुमंदी ही त अल्लाह जो नबी 30 मैलन ते ऊंदा ही रात में भी किवलीअ खे ॾिसंदो हो। बाडर वारा किवली खे छा चवंदा आहियो? छा तहां जे मुल्क जी बोली आहे मज़ेदार असां चऊं परून तव्हां चओ गेचण फर्क आहे न सही फर्क थियो न सही त हाणे मां तॾहिं तव्हां खां पुछो अलाए मच मथां को ॿियो हुजे अखर ॿियो कर भला उहा किवली वॾी आहे बाडर में वॾी हूंदी आहे रिढ जेॾी न भला कुकड़ जेॾी अञा नंढी भला फूसी जेॾी अञा नंढी माकोड़े जेॾी अञा नंढी साईं अञा नंढी हाय हाय जेका सरह जे दाणे जेतिरी आहे अॼुकल्ह कंप्यूटर जो दौर आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो अॼु इलेक्ट्रॉनिक जो दौर आहे दुनिया अलाए किथे वञी पहुती आहे तव्हां कंहिं बि दूरबीनी सां ॻोल्हियो तव्हांखे किवलीअ जी अखि नज़र न ईंदी अलाए केतिरी ज़रड़ी अथसि पर अल्लाह पाक जो हबीब थो फरमाए त उन मूसा अलैहिस्सलाम जे निगाह तां कुर्बान वञा जो प्यारो मूसा अला नबीना अलैहिस्सलाम तजल्ली सही त कोन सघियो पर ऊंदा ही रात में 30 मैलन ते ऊंदा ही रात में माकोड़ी के किवली के घुमंदो जबल ते ॾिसंदो अदा जेको ऊंदा ही में 30 मैल ॾिसे सो रोशनी में 60 मैल ॾिसंदो या न चओ चओ ॾिसंदो न सही हाणे जेको ऊंदा ही में 30 मैल ॾिसे केरु ॾिसे ओ जेको सिफ़ाती तजल्ली बर्दाश्त बि करे कोन सघियो किरी बेहोश थी पियो यानी मूसा अला नबीना अलैहिस्सलाम ओ सही बि न सघियो पर वरी बि उन तजल्लीअ जी निगाह में एतिरी त कंट्रोल ऐं पावर अची वियो जो उन अलाह जे तजल्ली वरी अखियुनि जो पावर वधाए छॾियुसि जो 30 मैलनि ते पियो ॾिसे जेकॾहिं मूसा 30 मैलनि ते माकोड़ी खे ॾिसे ऐं उन मदीने वारे ताजदार तां कुर्बान वञा रब चवंदो आहे सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना जमल मोहम्मद अरबी जी ज़ात बाबरकात अर्श मुअल्ला ते खुदा वट पहुतो वा तम रब पे उदन मिन्नी ओ मुजा हबीब अन्या वेझो थी अन्या वेझो थी अन्या वेझो थी मुजा दोस्त हदीस पाक आ जेका मिशका शरीफ जेड़े आम मशहूर किताब में लिखी आ महबूब फरमाइन था फवदा अल्लाह तआला यदैहि बैन कतफै फवजदतु बरदहा बैन सदरी फकशफ अल्लाह सदरी फअलमतु मा कान व मा यकून पो मां जो पंहिंजे रब करीम के वेझो थियो हां त अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे ॿई कुदरत वारा हथ मां मुहम्मद जे कुल्हनि ऐं फणनि जे विच ते रखिया चो सुभान अल्लाह पो फवजदतु बरदहा बैन सदरी ही गिलास आ न हिन में तव्हां बर्फ जो पानी विझो त बस हिकिड़े सेकंड में पानी ॿाहिरां निकिरी पवंदो आहे महबूब फरमाइनि था अल्लाह ताला जे कुदरत वारा हथ फणनि ते रब रखिया मुंहिंजो सीनो ठरी पियो फवजदतु बरदहा बैन सदरी मां पंहिंजे सीने जे अॻियां थधाण महसूस कई फकशफ अल्लाह सदरी वो अल्लाह मुझो सीनो कुशादो कयो अलम नशरह लक सदरक ओ मुस्तफा मां तो जो सीनो कुशादो कोन कयो अच्छा हाओ मां कयो आ कुशादो महबूब फरमाता एडो कुशादो थो जो अलम तु मा कान व मा यकून जो कुछ थियो आ जो कुछ थींदो क़यामत ताईं सब इल्म मुखे खुदा उन रात ॾेई छॾियो
फ़अौहा इला अब्दिही मा औहा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो उन रात मां रब करीम खे जेको वही करणो हो सो मां पंहिंजे महबूब करीम खे वही करे छॾियो। पर मुंहिंजा दोस्त महबूब पाक भला मूसा ॾिसी त किरी पियो, महबूब खे भला दहशत थी? ॾाढे ॻाल्हायो, ज़ोर सां ॻाल्हायो, तव्हां नथो छा चओ, क़ुरान खां पुछो न। अल्लाह ताला फरमाए थो मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा। चओ सुभान अल्लाह। ईअं सुभान अल्लाह चइबी आहे। महराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता। या रसूलल्लाह तुझे बुलंदीअ जी ख़बर तॾहिं पई जॾहिं अर्श ते वई। अब हाओ न सही, बुलंदीअ जी ख़बर तॾहिं पई जॾहिं महराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता है। कदमों के नीचे अर्शे उला सुब्हान अल्लाह सुब्हान अल्लाह है। कदमों के नीचे अर्शे उला सुब्हान अल्लाह सुब्हान अल्लाह। ऐ नाम मोहम्मद चौ सल्ले अला सुब्हान अल्लाह सुब्हान अल्लाह। दी जिसने हमारे दिल को जिला सुब्हान अल्लाह सुब्हान अल्लाह। ॿुधंदा हो पोइ इहा सुभान अल्लाह मूंखे खपे ई कान थी। ॾाढे चओ अञा ॾाढे सुभान अल्लाह अड़ी कर जो नसीराबाद पहुंचे। जब मैंने सुनाई नाते नबी सुन हो गया नजदी सुनते ही। सही किबला नात असां पढ़ूं सड़े वहा भी पियो, अब गायूं असां सड़े वरी ठिकर पियो। आया ना है असांजो नबी आहे जो असांजो आहे, ॾाढे जो असांजो आहे। पोइ असां पंहिंजे नबी जी तारीफ़ था कयूं, तूं छो थो सड़ी पियो सड़ो, असां तारीफ़ कंदासीं। जब मैंने सुनाई नात नबी सुन हो गया मुनकर सुनते ही। पर सुन्नी ने सुना सुनकर ये कहा सुब्हान अल्लाह सुब्हान अल्लाह। सुन्नी ने सुना सुन कर ये कहा सुब्हान अल्लाह सुब्हान अल्लाह। अल्लाह ताला फरमा तो मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा। महबूब जो मूडे आयो त 18 वर रातन जा चित्ताए निहारियई, नका अख बूटई नका अख चिंबई। चओ सुभान अल्लाह। घणियूं रातियूं 18 वरिया घणियूं सही। ऐं हेठि जंजीर भी हिलती रही और बिस्तर भी रहा गरम। एक ही पल में सरे अर्श गए आए मोहम्मद। मथे 18 वरिया गुजरी विया, मोटी आयो त कड़ो लुडियो पे, बिस्तरो गरम हो, वज़ू जो पानी हलियो पे, रात सागी गंढी पई आ, मथे 18 वरिया दीदार करे आयो। हाणे मां तोखां पुछां थो, मूसा अलैहिस्सलाम जी नज़र हिकिड़े तजलीअ सां 30 महलनि ते ॾिसंदी आहे, ऐं जेकर रूबरू रब खे ॾिसी अचे अख बि न छिंभे अख बि न बूटे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हबीब जॾहिं उते वियो, अल्लाह पाक जे आशिक हिकिड़े मुंहिंजे महबूब जे आशिक चयो आहे, ओ मुझा महबूब पाक तो ता कुर्बान वञा। चओ सुभान अल्लाह। मूसा से होश रफ्ते अज यक परत ए सिफात तू ऐन जात में निगरी व दर तबस्सुमी।
या रसूल अल्लाह तो ता कुर्बान वञा जो मूसा सिफाती तजल्ली ॾिसी बेहोश थी पियो आ सिफाती तजल्ली ऐं तू ज़ाते खुदा के ॾिसी भी पियो मुर्की भी पियो चओ सुभान अल्लाह ॾिसी भी पियो चओ मुर्की भी पियो ॾिसी भी पियो मुर्की भी पियो अरे तजल्ली ॾिसण वारे जी नज़र 30 महलन ते ऊंदाही में वई ऐं जे 18 वरह रातन जा रूबरू ॾिठो उन महबूब करीम खां बाडर परे आ ॾाढे ॻाल्हाए लाड़काणो परे आ सिंधु परे आ न अज खुदा जो कसम आ मुस्तफा मदीने मां तोखे ॾिसी रहियो आ महबूब रुगो ॾिसी कोन रहियो आहे बल्कि पाण जाइज़ो वठी रहियो आहे त केर था सड़न केर था ठरन हाओ या न हबीब के सब खबर पवे थी तू भी ठर जा अबा चाहे जा ठरंदे न सही हाणे मां पंहिंजे तरफ़ां तोखे छा ॿुधायां सोने लतीफ़ ॾाढी सुठी ॻाल्हि कई चओ त ॿुधायां फरमाए थो तुम्बे रेजे तंदुजी पेरी हुई पचार कोड़े कीरत आया मांझी मणियादार तन गढ़ों बाहर गाइयो सारी सब जमार पर तोखे घोट घुराइयो खिलवत लाए खंघार आओ मथा हूं मंगना चढ़ी दुर्र दुवार अतहियात लिल्लाह वस्सलवात वत्तय्यबात खिली कई खीकार अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु इय परूड़ जे पचार पोसयो सब संसार त मुल्क ॾिनई मुहम्मद करीम खे अल्लाह साईं तहां जी भी हाज़री कबूल करे मुंहिंजी भी कबूल फरमाए अल्लाह साईं जे दरगाह में हाणे साईं खे अर्ज़ कंदासीं दुआ घुरंदा खुदा कंदो जन जलसो करायो आ तब मेहनत कई आ आया हो ॿुधो अथव वेठा हो सभिनि जा बेड़ा पार वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अबाही जेको सवाल आ पुरानी बाडर वारन लिखियो आ हे मसइलो कोने हे तहां जो फैसलो आ पो कहीं पाड़े वारे को कराजो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह।